Please subscribe my YouTube channel Islamic Official. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां इंशाअल्लाह गुस्ल जो सही तरीक़ो सिखंदासीं। सभ खां पहिरियां असां नियत कंदासीं। नियत हिन तरीक़े सां कंदासीं, नियत कयां तो गुस्ल जी मूंखां पलीती दूर थिए, पाकाई अचे। उन खां पोइ जिते निजास्त यानी कि पलीती लॻल हूंदी उनखे साफ़ कंदासीं यानी धोअंदासीं। उन खां पोइ 3 दफ़ा हथ धोअंदासीं। उन खां पोइ 3 दफ़ा गड़गड़ा कंदासीं। गड़गड़ा जॾहिं रोज़ो आहे त तव्हां गोड़ियूं कंदो, गड़गड़ा न आहिनि करिणा। पोइ रोज़ो खोले फ़ौरन बाद में गड़गड़ा करिणा आहिनि। उन खां पोइ नक में 3 दफ़ा पाणी चाढ़ींदासीं। जॾहिं रोज़ो आहे त नरम हॾीअ ताईं पाणी न आहे चाढ़ियूं, जॾहिं रोज़ो न आहे त पोइ नरम हॾीअ ताईं पाणी चाढ़ियूं। उन खां पोइ सॼे कुल्हे खे पाणी हारींदासीं 3 दफ़ा। पोइ साॼे खाॿे कुल्हे खे 3 दफ़ा पाणी हणाईंदासीं। एतिरो पाणी पूरे जिस्म ते वहाइणो आहे जीअं को बि वार जेतिरी जॻह रहिजी न वञे। इन मां जेके के जायूं ख़ासि हूंदियूं आहिनि जिते पाणी न पहुची सघंदो आहे, उनखे हथ सां पाणी पहुचाइणो हूंदो आहे। जीअं कननि जी पुठ आहे, कननि जे अंदरे पाॾो हथ चीचनि सां, दुन आहे ऐं सथर आहिनि इंसान जा गोॾनि जे हेठों, इनखे पाणी असां हथ सां पहुचाईंदासीं। हथ सां माना मथे करे पाणी हणाईंदासीं। ऐं इन विच में को बि कलमो न आहे पढ़णो। इलाही दोस्त कलमा वलमा पढ़ंदा आहिनि, कलमो न आहे पढ़णो। तव्हां गुस्ल खां बाद में जेका शइ वणे पढ़ी सघो था। गुस्ल में 3 फ़र्ज़ आहिनि। पहिरियों गड़गड़ा करणु, ॿियो नक में पाणी चाढ़णु, टियों पूरे जिस्म में पाणी वहाइणु।